अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वइज़ा कुन्त फ़ीहिम फ़अक़म्त लहुमुस्सलाता फ़लतक़ुम ताइफ़तुम मिन्हुम मअक वलियअख़ुज़ू अस्लिहतहुम फ़इज़ा सजदू फ़लयकूनू मिन वराइकुम वलतअति ताइफ़तुन उख़रा लम युसल्लू फ़लयुसल्लू मअक वलियअख़ुज़ू हिज़्रहुम वअस्लिहतहुम वद्दल्लज़ीन कफ़रू लौ तग़फ़ुलून अन अस्लिहतिकुम वअम्तिअतिकुम फ़यमीलून अलैकुम मैलतन वाहिदह वला जुनाह अलैकुम इन कान बिकुम अज़म मिन मतरिन औ कुन्तुम मर्ज़ा अन तज़अू अस्लिहतकुम वख़ुज़ू हिज़्रकुम इन्नल्लाह अअद्द लिलकाफ़िरीन अज़ाबन मुहीना। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मिय्य व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी नमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दरस क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला सफ़र ऐं ख़ौफ़ जे मुतालिक़ नमाज़ जे अहकामनि खे बयानु फरमायो हो त सफ़र जी हालत में ऐं ख़ौफ़ जी हालत में तव्हां नमाज़ कीअं पढ़ो। उन जूं काफ़ी सारियूं ॻाल्हियूं ऐं मसाइल बयानु थी चुका त सफ़र जी हालत में जॾहिं हुजो ऐं सफ़र बि 48 मील या 80 किलोमीटर जे मिक़दार में हुजे त पोइ 4 रकातुनि वारो फ़र्ज़ 2 रकातूं करे पढ़ो। ऐं इन सां गॾोगॾु हिकिड़ो मसइलो अञा बाक़ी हो त घणनि ॾींहंनि जे लाइ वञो त पोइ उन जे लाइ उलमा मुहद्दिसीन लिखियो हो त 15 ॾींहं या 15 ॾींहंनि खां वधीक जंहिं जॻह ते रहण जो इरादो आहे ऐं उहा जॻह 80 किलोमीटर परे आहे, माना सफ़र जंहिं जॻह ते थिए थो उन जॻह ते 15 ॾींहं या उन खां वधीक रहण जो इरादो हुजेसि त पोइ नमाज़ सफ़र जी पढ़ंदो, जे पंहिंजी पढ़ंदो त या जमात ई सॼी मुसाफ़िरनि जी आहे, इहे पंहिंजी जमात करे पढ़ंदा त 4 रकातुनि वारी 2 करे पढ़ंदा। पर जेकॾहिं उतां जे मक़ामी इमाम जे पोयां पढ़णी आहे उन्हनि खे नमाज़ त पोइ इमाम जे पोयां सॼी पढ़ंदा, जेका इमाम 4 पढ़ंदो त ही बि 4 पढ़ंदा। पोइ अॼोके आयतुनि जे हिसाब सां अल्लाह तबारक व तआला हाणे गुज़िरियल आयत जॾहिं वइज़ा ज़रबतुम फ़िल अर्ज़ि फ़लैसा अलैकुम जुनाहुन अन तक़्सुरू मिनस्सलाह, इन आयत जे नाज़िल थियण खां पोइ 1 साल गुज़रियो, 1 साल खां पोइ वरी ही आयत नाज़िल थी वइज़ा कुन्त फ़ीहिम फ़अक़म्त लहुमुस्सलात, इहा आयत नाज़िल थी। इहा उन वक़्तु नाज़िल थी जंहिं वक़्तु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबा किराम सां गॾु सफ़र में हुया ऐं हिकु जिहाद में वञी रहिया हुआ। ज़ोहर जे नमाज़ जो टाइम थियो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ज़ोहर जी नमाज़ पढ़ाई फ़ारिग़ थिया त मके जा मुशरिक दुश्मन जेके ताक़ में हा, ताड़ में वेठा हा, उन्हनि ॾिसी करे चयो अड़े धकु विञाइजी वियो। अब कीअं चई सभु जो सभु मुस्लमान नबीअ सां गॾिजी करे नमाज़ पिया पढ़नि, हिकु ई वक़्तु हमिलो कयूं हा त सभु ख़तमु थी वञनि हा, पर ग़लती थी वई यार। चलो हाणे इंतज़ारु था कयूं, 3 पहिरीं जो टाइम थींदो पोइ वरी जमात करे पढ़ंदा, हिकु ई वक़्तु मज़बूत कुवत सां गॾिजी करे हमिलो कंदासीं, न सभिनी खे ख़तमु कबो, न हूंदा न जंगी कंदा। इहा टल था कयूं, हिननि हेॾां इहा रिथ रिथी, होॾां अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जी हीअ आयत नाज़िल फरमाई। अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुख़ातब थींदे फरमायो
वइज़ा कुन्त फ़ीहिम फ़अक़मत लहुमुस्सलात, सोना नबी जॾहिं तूं इन पंहिंजे जमात में हुजी, फ़अक़मत लहुमुस्सलात, ऐं तूं जॾहिं इन्हनि खे निमाज़ बि पढ़ाई, फ़लतकुम ताइफ़तुम मिनहुम मअक वलियख़ुज़ू असलिहतहुम, त पोइ गोया के अल्लाह ताला सेखारे पियो त पंहिंजे मुजाहिदनि जे जमात जे लश्कर खे ॿिनि हिसनि में विरहायो। हिकिड़ो टोलो, हिकिड़ो ग्रुप तव्हांजो दुश्मन जे मुक़ाबले में असलियो खणी तयारु लॻो, होशियारु लॻो बीठो हुजे, तव्हां उन्हनि जे आड़ में, उन्हनि जे पासे में बीही करे नमाज़ पढ़ो, ॿिए ग्रुप खे पढ़ायो। माना मुजाहिदनि जे जमात खे ॿिनि ग्रुपनि में विरहायो, हिकिड़ो ग्रुप पहरो ॾे तव्हांजो ऐं ॿिए ग्रुप खे वठी करे तव्हां वरी नमाज़ पढ़ायो। पोइ हिकिड़ी रकात जॾहिं उहे पढ़ी वञनि, अलहम्द उन सां गॾु सूरत, पोइ रुकू, पोइ सजदो, हिकिड़ी रकात सजदे जी करे जॾहिं तव्हां उथी वञो त पोइ इहा जमात जेका हिकिड़ी रकात तव्हां सां गॾु पढ़ी वई आहे, इहा वञी करे असलियो खणी करे वञी हुननि जे जॻह ते बीहनि, पहरेदारनि जे जॻह ते बीहनि, पहरे वारा वरी चुप चुप ख़ामोश अची करे तव्हांजे पोयां निमाज़ में बीहनि। वरी हाणे इहा ॿी जमात जेका हीअ आई, ॿियो टोलो जेको आयो पहरेदारनि जो, इहा बि हिकिड़ी रकात इहो ग्रुप बि पढ़ी सजदो करे, पोइ इहे बि वरी वञी बीहंदा साॻी जॻह ते। हू पहिरियों ग्रुप वरी अचे तव्हांजे पोयां बीहंदो, पर ॿिनि रकातुनि खां पोइ तव्हां सलाम वराए वेंदव, पोइ पहिरियों ग्रुप अची करे ॿी रकात पंहिंजी पढ़ंदो, ऐं वरी हे पंहिंजी रकात पढ़ी करे वेंदा, वरी ॿियो ग्रुप अचे करे उहो पंहिंजी रकात पढ़ंदो। अहिड़ी तरह सां इहा निमाज़ पूरी कयो। सम्झण जे लाइ सुवाल पैदा थियो, पोइ इन निमाज़ में त वरी घुमण फिरण बि थियो, वञण बि पिया, असलियो बि हथ में हुयो न, तीर तलवारूं बि हुयनि, ज़िराऊं ऐं नेज़ा भाला इहे बि पातल हुयनि, पोइ इहा निमाज़ बि पढ़नि पिया ऐं चुरपुर बि कनि पिया। हिकु रकात हुज़ूरनि जे पोयां पढ़ी ख़ामोश ख़ामोश वरी वञी करे पहिरे ते बीठा, वरी हू पहिरे वारा अचे ॿी रकात हुज़ूरनि जे पोयां पढ़ी, वरी उहे हलिया विया, वरी ही आया, वरी हू आया, वरी ही आया। इहा निमाज़ में चुरपुर जो थिए पई, पोइ इहा निमाज़ थींदी। अल्लाह तबारक व तआला इन चुरपुर खे, घुमण फिरण खे माफ़ फरमायो। शर्त ॿ, हिकु त दुश्मन जो ख़ौफ़ हुजे ऐं ॿियो सफ़र जी हालत में हुजो, या खणी सफ़र जी हालत न बि हुजे पर दुश्मन जो ख़ौफ़ आहे तव्हांखे, ऐं तव्हांखे निमाज़ दुश्मन नथो पढ़ण ॾे, जे पढ़ंदव त यकबारगी हो हिकु मनो हमलो करे तव्हांखे ख़तमु कंदा, त पोइ तव्हां उन वक़्तु इन तरह सां निमाज़ पढ़ी सघो था, इजाज़त मिली। पोइ अल्लाह तबारक व तआला ॿियो मसइलो बि दरमियान में बयानु फरमायो, वद्दल्लज़ीन कफ़रू लौ तग़फ़ुलून अन असलिहतिकुम व अमतियातिकुम, काफ़िर त चाहिनि था जेकर तव्हांजे मथां हिकु ई वक़्तु हमलो करे तव्हांखे ख़तमु कनि, पर तव्हां उन्हनि खे हमलो करणु न ॾियो। बल्कि छा कयो, हिकिड़ो ग्रुप जेको निमाज़ में बीहे, उहे बि पंहिंजे असलिये सां लैस हुजनि, तयारु हुजनि। जे बिलफर्ज़ हू हमलो करे बि वञे दुश्मन, त निमाज़ी तव्हां जेके निमाज़ में मुंहिंजे नबीअ जे पोयां बीहो था, उहे बि अहिड़ा तयारु हुजो, अलर्ट हुजो, जो निमाज़ में पंहिंजे असलिये खे खणंदे दुश्मन सां मुक़ाबिलो कंदे देरि तव्हांखे न थिए। पोइ निमाज़ खणी भॼी पवंदी, पोइ ॿीहर पढ़बी, पर ईअं पंहिंजी जान जी हिफ़ाज़त बि कयो, पाण माराइण न ॾियो। दुश्मन जा एॾा आजिज़ न हुजो, कमज़ोर न थियो, हेणा न थियो। अल्लाह तबारक व तआला पोइ अॻिते ईअं बि फरमायो, ला जुनाह अलैकुम इन कान बिकुम अज़म मिन मतरिन, पर जेकॾहिं बरसाति तेज़ थी वञे, तेज़ बरसाति थी वई, ककर जे करे ख़ौफ़ थी पियो तव्हांखे, त बरसाति तेज़ थी वई आहे ऐं मुसलसल पई थी हले, हाणे जेकॾहिं असां निमाज़ पढ़ंदासीं त बरसाति में भिॼी वेंदासीं, बरसाति असांजो सभु कुझु लोड़े वेंदी, पाण खे बि वहाए सघे थी, जाबलू इलाइक़ा हुया उहे। ये जे वरी निमाज़ नथा पढ़ूं त बि वक़्तु गुज़री थो वञे, क़ज़ा थी वञे। अल्लाह ताला फरमायो त जेकॾहिं तव्हां कंहिं ककर जे तकलीफ़, बारिश जे तकलीफ़ जे करे तव्हां पाण खे परेशान था सम्झो, या वरी तव्हां मां को मरीज़ थी पियो आहे, बीमार थी पियो आहे, त अंतज़ऊ असलिहतकुम, अल्लाह तबारक व तआला वाज़िह लफ़्ज़नि में फरमायो त पंहिंजे असलिये खे पोइ बि साण रखो, वख़ुज़ू हिज़रकुम, ऐं पंहिंजो बचाव कयो, मज़बूत कयो। इन्नल्लाह अअद्द लिलकाफ़िरीन अज़ाबन मुहीना, अल्लाह तबारक व तआला काफ़िरनि जे लाइ दर्दनाक अज़ाब तयारु करे रखियो आहे। हाणे हिन आयत मां इहो मसइलो साबित थियो त सख़्त ख़ौफ़ जे करे, मिसाल तौर ते कंहिं इलाइक़े में को शींहुं
या को बघड़ छितो थियो आहे, इलाइक़ो अहिड़ो आहे जंहिं इलाइक़े जा माण्हू उन ख़ौफ़ जे करे या नांग बलाऊं निकिरी पिया आहिनि, उन्हनि जे ख़ौफ़ जे करे माण्हू इत्मीनान सां फ़र्ज़ निमाज़ बि नथा पढ़ी सघनि। अॼोके दौर में त दर दरवाज़ा महफ़ूज़ लॻा पिया आहिनि, उन पुराणे ज़माने में त दर दरवाज़ा इहे कोन हा, झूपड़ियूं कचियूं हूंदियूं, लोढ़ा ॾिनल हूंदा हुआ, लोढ़ा बि किथे किथे हूंदा हुआ, किथे न किथे त रुॻो पथर ईअं रुॻो निशान तौर ते रखियल हूंदा हुआ, कुतो जंप बि क्रॉस करे वेंदो, ॿिलो बि क्रॉस करे वेंदो, माण्हू बि क्रॉस करे वेंदो। त अहिड़ी सूरत में नमाज़ कीअं पढ़िजे? ॼाणो त ही आयतूं सेखारनि थियूं उन दौर जे उन ज़माने में नमाज़ पढ़ण जो तरीक़ेकार। पर अॼोके ज़माने जे हिसाब सां हिकिड़ो माण्हू सवाल थो करे, सम्झण जे लाइ सवाल पैदा थियो, साईं हिन आयत में त अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो आहे न, इज़ा कुंत फ़ीहिम, सोना जॾहिं तूं हिन में मौजूद हुजे त पोइ तूं ईअं पढ़ाए। माना हुज़ूर जन जेकॾहिं अॼु असां में मौजूद कोन्हनि त पोइ अॼु असां नमाज़ ईअं न पढ़ंदासीं न। अल्लाह साईं त हुज़ूर जन खे चयो आहे, जॾहिं तूं हुजे हिननि में, तूं पढ़ाई नमाज़ त पोइ इन तरह सां पढ़ाइजां ख़ौफ़ वक़्तु। पोइ अॼु हुज़ूर जन बि कोन्हनि त अॼु असां नथा पढ़ी सघूं जेकॾहिं ख़ौफ़ बि हुजे त। उनजो जवाबु उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे नाले सां ई हुकुम ख़ासि बयानु कयो आहे, हिन जे करे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मौजूदगीअ में कहिड़े मां जे लाल खे ज़रूरत हुई जो हुज़ूर जन बि हुजनि ऐं उहे इमामत कराए। हुज़ूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मौजूद हूंदा हा त इमामत पाण कराईंदा। हुज़ूर जन जे हूंदे कोई मुसले ते बीहण जी ज़रूरत ई कोन रखंदो, तॾहिं अल्लाह से हुज़ूर जन सां मुख़ातब थी करे मसइलो बयानु फरमायो। बाक़ी इहो आहे त जेकॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अॼु कोन्हनि त कोई बि ख़ौफ़ जे वक़्तु जेकॾहिं निमाज़ इमाम कहिड़ो बि पढ़ाईंदो त मसइलो साॻियो हुन सां बि लागू आहे, इमाम जेको बि हुजे। छो त क़ुर पाक जो हुकुम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मुख़ातब थी करे अल्लाह ताला फरमायो आहे उन वक़्त जे ख़ुसूसियत सां। बाक़ी हुकुम आम आहे, क़यामत ताईं जेको बि मुस्लमान पैदा थींदो उन मुस्लमान खे शरीयत जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारणी आहे त क़ुर पाक उन जी रहनुमाई कंदो। क़यामत ताईं क़ुर पाक उन जे लाइ साॻियो मसइलो जेको उन ज़माने में हो, क़यामत ताईं उहो साॻियो मसइलो क़ुर पाक बयानु कंदो। ऐं हिन सां गॾोगॾु हिकिड़ो ॿियो मसइलो ई बि आहे, जेकॾहिं उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, सवाल पैदा थियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन त उन ज़माने में जंहिं वक़्तु निमाज़ पढ़नि पिया उहा सफ़र जी निमाज़ हुई, 2 रकातूं पढ़ियूं, हिकिड़ी रकात हिकिड़े तोले खे पढ़ायूं, ॿी रकात ॿिए तोले खे पढ़ायूं, पाण सलाम वराए वेही रहिया। पोइ ॿिन्हिनि ग्रुपनि जी हिकु हिकु रकात जेका रही उहा अची करे पाण उन्हनि अदा कई, जीअं हदीस पाक में बयानु थियल आहे। पर जेकॾहिं निमाज़ ई अहिड़ी हुजे 4 रकातुनि वारी, माना सफ़र में हुज़ूर जन न हुजनि, या अॼोके दौर में बि असां सफ़र में न हुजूं, घर में आहियूं पर ख़ौफ़ ख़तरो थी पियो आहे, दुश्मन जो किथे झेड़ो झगड़ो थी पियो आहे, मुक़ाबिलो, पोइ 4 रकातुनि वारी निमाज़ घर में पढ़णी थी पए या जमात करणी थी पए मस्जिद में, त पोइ उन वक़्तु 2 रकातूं कीअं कजनि? उनजे लाइ उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त 2 रकातूं ग्रुप 2 ठाहिबा, हिकिड़ो ग्रुप 2 रकातूं इमाम जे पोयां पढ़ी वेंदो, उहो वेंदो वरी ॿियो ग्रुप ईंदो 2 रकातूं पढ़ंदो, इमाम जूं 4 पूरियूं थींदियूं, सलाम विराईंदो, पोइ वरी पहिरियों ग्रुप अची करे पंहिंजी उहा हिकु हिकु रकात पंहिंजी अलॻि करे 2 रकातूं पढ़ंदा, वरी इहे वेंदा, वरी ॿियो ग्रुप ईंदो, उहे पंहिंजी अलॻि अलॻि हिकु हिकु रकात करे पढ़ंदा, 4 रकातूं ईअं पढ़ंदियूं। वरी वञा सवाल पैदा थियो त क़ुर पाक जे हिन आयत जे अंदरि त अल्लाह ताला 2 रकातुनि जो मसइलो बयानु कयो आहे, बसि सिर्फ़ु 2 रकातूं। पोइ सहाबा किराम त हिकिड़ी हिकिड़ी रकात पढ़ी, हुज़ूर साईं जे पोयां हिकिड़ी रकात पढ़ी विया, ॿिया या ॿी रकात पढ़ी विया, इन जी निमाज़ पूरी त कान थींदी। हुज़ूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सलाम वरायो, बाक़ी उन्हनि जी हिकु हिकु रकात रही, उहा कीअं कयूं? इहा हदीस पाक मां साबित आहे त उन्हनि उहा रकात अलॻि अलॻि अची करे पढ़ी। जीअं कंहिं माण्हूअ खे जमात सां निमाज़ में शिरकत जी उमेद हूंदी आहे, पोइ घरां निकिरंदो आहे, अची करे इमाम सां पहुतो आहे, हिकिड़ी रकात हुनखे नसीब थी आहे फज्र जी, त पोइ ज़ाहिर आहे ॿी पाण उथी पढ़ंदो। जेकॾहिं ज़ोहर जूं 3 नसीब थियूं अथसि, हिकिड़ी रहिजी वई आहे त पंहिंजी उथी बि करे पाण पढ़ंदो इमाम जे फारग थियण खां पोइ। त उन वक़्तु सहाबा किराम बि हिकु हिकु रकात उहा पंहिंजी अलॻि अलॻि करे पढ़ी हुई। अञा हिन सां गॾोगॾु हिकिड़ो 3 मसइलो आहे, इमाम जेकॾहिं मुसाफ़िर हूंदो त पोइ 2 रकातूं पढ़ाईंदो, पर जेकॾहिं इमाम मुक़ीम आहे, मुसाफ़िर न आहे, मक़ामी माण्हू आहे, त पोइ मुसाफ़िरनि जी जमात पोइ उनजे पोयां जेकॾहिं पढ़ंदी त सॼी निमाज़ पढ़ंदी, भले पाण मुसाफ़िर हुजनि, ग्रुप साॻियो ई ठाहींदा, उन एतबार सां पढ़ंदा।
अञा हिन जो ॿियो मसालो सवाल पैदा थियो त साईं 2 रकातूं या 1 रकात वारो मसालो त सम्झ में अची वियो, पर जेकर मगरिब जी निमाज़ था पढ़नि ख़ौफ़ जे हालत में, जंग जे हालत में, त पोइ जमात जा 2 ग्रुप अचनि त उहे कीअं अदद कनि, 1.5 रकात पढ़ंदा छा? उनजो जवाब बि उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त 2 ग्रुप थींदा, हिकिड़ो ग्रुप 2 रकातूं पढ़ी वेंदो वञो, ॿियो ग्रुप ईंदो आख़िरी रकात हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन या वक़्त जो जेको इमाम हूंदो उहो उनजे पोयां आख़िरी रकात अची करे पढ़ंदा। पोइ वरी ही ईंदा पहिरियां वारा, उहे अची करे पंहिंजी बक़ाया रकात पढ़ंदा, उहे वेंदा हलिया, वरी साॻा पोयां वारा ईंदा जंहिं आख़िरी रकात पढ़ी उहे अची करे पहिरियों 2 रकातूं पंहिंजूं कज़ा करे पढ़ंदा, जीअं इमाम खां निकिरी वेंदियूं आहिनि त पंहिंजूं पढ़ंदियूं आहिनि। अहिड़ीअ तरह सां इहे मसाइला उन वक़्तु मुमकिन आहिनि जॾहिं ख़ौफ़ जो माहौल हुजे, ख़ौफ़ थी पवे त इहा सलातुल ख़ौफ़ उन वक़्तु पढ़ण जी इजाज़त आहे जॾहिं जमात सां नमाज़ पढ़णी बि पइजे थी, दुश्मन जो ख़ौफ़ बि ॾाढो आहे, त पोइ 2 हिसनि में जमात खे विरहाए करे अलॻि अलॻि करे उनखे हिकिड़ी रकात पढ़ाईंदो या 2 रकातूं पढ़ाईंदो। पर जेकॾहिं ख़ौफ़ जो आलम न आहे या ख़ौफ़ त आहे पर जमात करणु मुमकिन कोन्हे को, त पोइ अलॻि अलॻि पढ़े हर को, या 2 इमाम था अचनि, हिकिड़ो मोर्चे ते बीही करे जमात खे नमाज़ पढ़ाए थो, सॼी पढ़ाए, ॿिया हेठि हुनजो पहिरो ॾियनि, ॿिया वरी पोइ हेठि वरी अलॻि जमात करे इमाम जे पोयां सॼी नमाज़ पढ़नि त बि सही आहे। 2 ग्रुप अलॻि अलॻि इमाम जे पोयां सॼी नमाज़ पढ़नि त बि सही आहे। जे जमात करणु मुमकिन ई कोन्हे को त हर को अलॻि अलॻि नमाज़ पढ़ंदो वञे त बि सही आहे। पर जे हिकिड़े इमाम जे पोयां पढ़णु चाहिनि था त पोइ ईअं 2 रकातूं करे पढ़ंदा, जे 4 रकातुनि वारी नमाज़ आहे त न त 1 रकात करे पढ़ंदा, जे 1 रकात 2 रकातुनि वारी नमाज़ आहे त अहिड़ी तरह सां ॾिसो ज़ाहिरी तौर ते जॾहिं असां आयत खे पढ़ियोसीं, ॿुधोसीं ऐं सम्झोसीं त ज़ाहिर में इहो सम्झ में आयो त मुसाफ़िर माण्हू ऐं ख़ौफ़ जी हालत में हुजे त पोइ उनजे लाइ नमाज़ कीअं पढ़ण जो हुकुम आहे उहो क़ुर पाक मसइलो बयानु फ़रमायो। पर गहरी नज़र सां ॾिठोसीं त क़ुर पाक इहा शइ बि सेखारी त केॾो बि मुश्किल मसइलो छो न हुजे, नमाज़ पंहिंजे वक़्त में हर हाल में पढ़णी आहे। हा सफ़ा को अहिड़ो लाचार मजबूर न हुजे, को माण्हू बेहोश थी पियो आहे, पोइ त हाणे महर ई कोन्हे, या कोई माण्हू एतिरो लाचार आहे जो झुकी नथो सघे, माज़ूर थी पियो आहे, टुंडड़ो मंडड़ो थी पियो आहे, या बीमार मरीज़ थी पियो आहे, चुरी पूरी नथो सघे, मजबूर आहे, उनजे लाइ बि शरीयत चवे थी त इशारनि सां नमाज़ पढ़े। त हिन आयत खे गहराईअ सां ॾिठोसीं त अल्लाह तबारक व तआला हर हाल में नमाज़ पढ़ण जो तरीक़ेकार सेखारे करे इहो हुकुम ॾिनो आहे त नमाज़ छॾणी कोन्हे। पर जेकॾहिं नमाज़ छॾी वई त अल्लाह तबारक व तआला जाॾो बंदो ॾोही थी पवंदो। तंहिंजे करे नमाज़ अल्लाह ताला खे समूरनि अमलनि मां पसंदि आहे, ज़्यादा में ज़्यादा नमाज़ अल्लाह ताला खे पसंदि आहे, ऐं अल्लाह ताला हर हाल में माने जी नमाज़ क़बूल करणु चाहे थो। पर तरीक़ेकार हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वारो हुजे, तरीक़ेकार अल्लाह जे रसूल जेको सेखारियो आहे उहो हुजे, पोइ बंदो पंहिंजो हाल पेश करे जहिड़े हाल में भाई अल्लाह ताला हुनखे क़बूल फरमाए थो। त ॾिसो हिन सफ़र जी हालत में, जंग जी हालत में ऐं ख़ौफ़ जी हालत में नमाज़ में घुमंदा बि वञनि था, असुलियो बि साण आहे, 1 रकात पढ़ी अथऊं, वरी वञनि था, वरी ॿिया अचनि था, वरी ही वञनि था, एॾी चुरपुर थी थिए, त बि अल्लाह ताला फरमाए थो इहा माफ़ आहे, रुॻो असांजो हुकुम मञियो, छॾियो न। अल्लाह तबारक व तआला जे हुकुमनि जे इताअत में हर हाल में फ़ाइदो आहे। इताअत जेकॾहिं माण्हू नथो करे, नाफ़रमानी कंदो त हुनजे लाइ नाकामी आहे, हिते बि नाकामी ऐं सज़ा मिलंदसि, अॻिते बि नाकामी ऐं सज़ा मिलंदसि। अल्लाह ताला तव्हां असांखे नाफ़रमानी खां बचाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल